Good evening, ladies and gentlemen. The Consulate General of India, with the support of prominent businessmen from our community, welcomes you to this evening with a different flavor. India Fest has, over the past few months, brought in rich traditions from different regions of India, and tonight it brings in exotic aromas of dance drama with the unparalleled queen of ballet, Anila Sundar. Before I go on to say a few words about the artist of the evening, on behalf of the Consulate General of India, I'd like to acknowledge well-wishers who made this evening possible. Alam Traders, Al Faraz General Contracting Company Limited, Al Mayalal's Trading Company, GEM Trading Company, ITL Cosmos, KM Brothers, Ramesh and Associates, Regal Traders, Mr. Shehzad Puri of Nikai Corporation, Royal Traders, Shankar Trading Company, Sharda Trading Company, Super Technical Enterprises, T. Choithram and Sons, Bisham Traders, Versants Trading Company, United Agencies and Uttams. Now a few words about Anila Sundar by way of introduction. She holds a master's degree in clinical psychology from the University of Bombay. She's also been a lecturer at Jai Hind College, Mumbai. An exponent of Kathak and Odissi style of dance, she has trained under Sri Hazarilal, Srimati Damyanti Joshi, Sri Vijay Kumar Shrestha in the Kathak style of dance, while the traditions of the Odissi style of dance was handed down to her by Sri Shankar Behra and Sri Natbar Maharana. Besides receiving numerous accolades in her youth, her proficiency at dance has been recognized by a wide cross-section of dance enthusiasts, and she has been invited by renowned associations and institutions in India and abroad to present her performances. She has staged solo and group dances at various places all over the globe, including Africa, London, Stockholm, Denmark, Holland, Luxembourg, Hong Kong, Tehran, and of course Dubai, where she has come here before twice. She says she loves to perform here because she finds the audience extremely appreciative, encouraging, and affectionate. Perhaps on behalf of all of you, the audience in Dubai, I should tell Anila Sundar, Avahanje Dubai Achanji Asanke Tamam Khushi Tiya hai. I'm sorry if I made some glaring mispronunciations, but nevertheless. Anila Sundar has choreographed several dance dramas, including Festivals of Sindhis and Geet Govind, based on the lyrics of poet Jaidev, and Life of Overseas Businessmen. I'm sure that will be an interesting one to watch. She's also been acknowledged for her contributions to the realm of dance by innumerable awards which have been conferred upon her by different organizations. The charisma of Anila Sundar perhaps could best be described in your own language. Manu sab na suhina, pakhi sab na hans, kenke manu manj, acche bui bahar ji. Tonight, Anila Sundar will be presenting a 100-minute dance drama. It will be in two halves with a 10-minute intermission. She'll be describing 25 years in the life of a woman, projecting her as a wife and a mother from pre-partition times to post-independence days. In fact, this was premiered in Bombay in May '97, and the production was possible with the support of sponsors like Mr. Ram Baksani, Mr. Nari Savlani, Koshi Lalwani, Mr. Notan Tolani, Indus Ind Foundation, and D.F. Haresh Foundation. What is interesting about tonight's ballet is the fact that apart from the 10 members of the troupe who have been flown in with Anila Sundar, she's also trained 12 local artists specifically for this dance drama tonight. The credits for this item to be staged tonight go to Professor Popati Hiranandani for the script, Kumar Khilwani for the dialogues,
Sharad Bhatyani for the light design. Music is by Ghanshyam Vaswani and lyrics by Basudev Nirmal, Kishan Rahi and Popati Hiranandani. The ballet has of course been directed by Anila Sundar. And now I call upon a leading light of our community, Mr. Ram Baksani, to say a few words. In fact, he has been the one who has coordinated with our Consul General, Mr. Prabhu Dayal, to bring the artists from India. Mr. Ram Baksani, please. Thank you, Vasanti. Manu mirai na suena, pakhi miroi na hanj, kenke manu manj, ache buho bahar ji. And I really want to relate that quotation to our dear Consul General, Mr. Prabhu Dayal, who is sitting amongst us, and I would like a standing ovation for him for having organized this. I don't know whether he understood the meaning of this quotation, but perhaps a little later I will explain you. For every Indian friends, 50 years of Indian independence is very, very important, very significant, and lot of celebrations have been going around the country, in India as well as all over the world. But what has been achieved and what has been done in Dubai is definitely unique. What has not been possible in all these 30-40 years of diplomatic presence in this country has been done in last few months, and we definitely compliment you, sir, for having achieved this. In the Indian independence movement, of course, everybody participated, and certain people who were located geographically in such a situation that they were privileged to contribute a little bit more than others, and Sindhi community also happens to be that. We are very much thankful to Consul General of India, Mr. Prabhu Dayal, for having given us a chance to present Sindhi artists also, because normally Sindhi community is to be considered as a business community. Today we have been given a chance to present ourselves also, that not only we are business community, we have got some cultural background also. So this is exactly what I wanted to say on behalf of the community, to thank our Honorable Consul General. And with this, I would also like to acknowledge amongst us in the audience, we have got two very leading and noted literateurs, Mrs. Sundari Uttam Chandani and Mr. A.J. Uttam. Mrs. Sundari Uttam Chandani is the Sahitya Academy Award winner, and Mr. Uttam, her husband, he is Lenin Award winners. I remember when I was just a kid and going to school, I used to read his magazines. We are proud of you, should I say young couple sitting here. We are proud of you and we welcome you to Dubai. Thank you very much. Thank you, Mr. Baksani. And I'll call upon our Consul General, Mr. Prabhu Dayal, to address the gathering. Mr. Prabhu Dayal, please. Dear friends, at the very outset, I would like to wish every Indian in this auditorium a very happy Golden Jubilee of the country's independence. And since this program has been organized specifically with the Sindhi community in mind, I would like to say to them, Ajaji Sham Tamake Lakh Lakh Vadaiyan. I am very grateful to Mr. Baksani for all the kind words he has said about me, about all the cultural activities that we have been able to organize. But I would just like to remark that whatever we have been able to organize is with your support. The most significant feature of the Golden Jubilee celebrations of India's independence in Dubai
is that it has been organized with minimal governmental expenditure and with total support from the Indian community here in Dubai. I think the community deserves a big round of applause. Mr. Baksani also said that there is a perception that the Sindhi community is a business community. All great cultural movements are born out of the support from the business community. We know of the great Italian Renaissance which took place in the 15th and the 16th centuries, but that only came about because the Italian business community gave the necessary financial support for culture. I'm confident that the Indian business community in Dubai, ranging across all spectrums, coming from all parts of India, will support culture in every manner possible, because this is our best heritage. This is the thing that we all cherish more than anything else. This is, of course, the golden jubilee of the country's independence. We are 50 years old or 50 years young as a nation. But as a civilization, as a culture, we are thousands of years old. And we have much to draw from our culture in terms of experience, while at the same time drawing on the youth of our nation. Because 50 years is not old. We cannot refer to ourselves as a country which is 50 years old, but as a country which is 50 years young. We do make mistakes. There are things which sometimes do go wrong. But the important thing is that we should realize that some of these mistakes are on account of the fact that they are the necessities of the process of growing up. We are growing up, and I'm confident that when Dubai celebrates the centenary of the country's independence, we would have made indeed gigantic strides as a nation. And I'm sure that that will only be possible with the NRIs and the Indians resident abroad. I do not wish to take more of your time, but I want to once again emphasize that in Dubai, we could not have possibly conceived of the celebrations of the country's Golden Jubilee without having an item of significance which pertains to the Sindhi community, because the contribution of the Sindhi community to the growth of Indian businesses and the growth of Dubai itself has been tremendous. And therefore, I requested Mr. Baksani and Mr. Nari Salwani in particular to help us organize an event such as this one. And we are proud to present before you this evening the Anila Sundar Ballet. Anila Sundar, as you all know, is one of the most distinguished dancers from Bombay. She has performed all over the world, as was mentioned by the compere. And what is indeed gratifying for all of us is that she has taken the trouble not only to come to Dubai with her troupe, but also to train local artists, because I'm sure that the seeds which she would have sown by way of her performance will go on far into the future, and we will have plenty of local talent also emerging as a result of today's performance. I do not, as I said, want to take more of your time, but wish you a very good evening, a very, very happy anniversary of the country's Golden Jubilee, and of course, a very, very pleasant viewing of the Anila Sundar Ballet. Thank you, and Jai Hind. मतां थी मांदी मतां दिल मांदी थिए जो अल्लाह बाहे 100 वरें जा दुखड़ा हिक लहज़े मंझ लाहे दुख ऐं सुख ज़िंदगीअ जे सिके जा ॿ पासा आहिनि सुखनि पुठियां दुख ऐं दुखनि पुठियां सुख ज़रूरु ईंदा दुखनि वक़्तु इंसानु घबराइजी वेंदो आहे हर तरफ़ ऊंदहि ऐं अंधकार ई नज़र ईंदो आहे पर अहिड़े वक़्तु दिलि खे ॾढु ॾिजे ऐं मन खे सम्झाइजे गुरु ग्रंथ साहिब जे बाणियुनि सां या सूफ़ियुनि संतनि जे सम्झाइणनि सां या वॾनि बुज़ुर्गनि जे नसीहतुनि ऐं आशा भरियल वचननि सां ईअं करण सां इंसान खे पहिरीं नज़र ईंदी रोशनी या उमेद जी किरण ऐं पोइ ईंदी हिमत ऐं हू लंघे पवंदो पार उन्हनि मुसीबतुनि जे महिराण मां असांजे हिन नृत्य नाटक में बि असांजी मुख्य नायिका हिमा दुखनि जे दरिया में सांधे थाफोड़ा हणंदे थकिजी थी पवे किनारो नज़र नथो अचेसि घबराए थी पर हिमत नथी हारे छाकाणि त खेसि ॾढ थो मिले
सिख्यादायक बाणियुनि मां, अम्मा जे आशा भरियल वचननि मां, ऐं पोइ अचंदा वापसि ख़ुशियुनि जा ॾींहं। त हाणे तव्हांजे अॻियां पेश आहे मतां थी मांदी, मतां थी मांदी, मतां थी मांदी। Namaskar. Dubai and Bombay are sister cities. Not only are we close to each other on a map, but also in our hearts. In commemoration of 50th anniversary of India, I humbly present before you Music and Dance of India, a saga of India's independence. The fact that language used is Sindhi will not be a handicap, as dance and music are universal languages. I thank the Consul General, His Excellency Prabhu Dayal, for giving me this opportunity to perform with my troupe before such an esteemed gathering in this beautiful auditorium. I thank my Sindhi friends who have always encouraged me to create new dance dramas. It's a great honor for me to be with you on this day in celebrating India's Golden Jubilee. I am sure this will encourage the beautiful friendship between the two countries, UAE and India. This dance drama is set against the turbulent period of recent history. The story unfolds in the background of a Sindhi businessman's family immediately preceding independence. It's the Tijri festival where the girls keep fast, pray for a good husband, and break the fast after seeing the moon. Soon the prayers are answered, the matchmaker suggests a suitable boy, and the wedding bells ring. After marriage, husband leaves for foreign land for business. The heroine Nima waits for him, sends messages through a crow, prays to water god for his safe return. And he returns on Diwali day amidst the sound of donka and the light of diyas. Now starts the turning point. Independence of India is announced. In spite of lot of pleading by wife, the husband leaves, leaving behind his pregnant wife and old mother. Now we present the first act of this dance drama. निर्मला माँ, हरे राम हरे राम हरे राम। तीजरी रखी अथे या न? हाँ, मुंह बि रखी है निर्मला बि। वो त कॾहिं जो असुर करे तैयार थी वेठी आहे। बस सायरन जो इंतजार करे रही आहे। अचन त रांद रूंद कन। तुंहिंजी कमला तीजरी रखी आहे या न? हाँ हाँ रखी अथई। ऐं निर्मला माँ, असुर करण लाइ तो छा ठाहियो हो? मूं सेयूं पटाटा ऐं फुल्का ठाहिया हुआ। ऐं तो? मूं त कुझु कोन ठाहियो हो। उहो नवनि पुटनि वारी हवेलीअ में कान रहंदी आहे मिर्चूअ मां,
जंहिंखे 7 पुट आहिनि हुन चयो त मुंहिंजे घर में त का असुर करण वारी आहे ई कान, इन करे पाड़े जी छोकिरियुनि खे पंहिंजे घर असुर करायईं। घणा ई ताम ठाहिया हुअईं, दाल पयल चहिरा फुल्का, मिठियूं लोलियूं, दाल पकवान, बिहनि जूं टिकियूं, पटाटनि पयल परोठा। चए मिठो खाधल हूंदुनि त पेट भरियल हूंदुनि, अलाए कॾहिं चंड ॾिसनि। त चइबो अॼु तुंहिंजी धीअ चर ते आहे। शल सभिनी जा विर्त रखण सकार था थियनि, कुंवारियूं मंगजनि, मंगियल पणजनि ऐं परिणियलनि जे घरनि में पींघा लुॾनि। हर को शल पंहिंजे वर घर सां ख़ुशि रहे।
याद आई अथई। हे ॾिस निर्मला मां, मुंहिंजे धीअ कमला आसां ही टिपाई कवर भरियो आहे। ही कवर ॾाजे में विझण सुहंदो न? सुहंदो? असुल 4 चंड लॻी वेंदा। अरे वाह, तुंहिंजी कमला त खण तमामु घाटो मड़ियो आहे। अदी गोपाल मां बि त पंहिंजी धीअ निर्मला लाइ ॾाजो ठाहे रही आहियां। ही ॾिस, रेटे सां विहाणे जी छव बड़ी अथमि। कीअं थी लॻई? आहा, तमामु सुहिणी आहे। असुल सोन खां बि सुंदर ऐं हीरन मोतियुनि खां बि महांगी। अड़े भई, असांजो ही सिंध वर्क त दुनिया भर में मशहूर आहे। असांजा धणी ही हथनि सां भरियल ऐं आर सां मरियल भर्त खणी दूरान देसनि में वञी विकणंदा आहिनि ऐं मोट में झजो सोन, हीरा मोती ऐं कपड़ा खणी ईंदा आहिनि। बराबर, जे अहिड़ियूं शयूं असां ॾाजे में विझंदासीं त असुल सोने ते सुहागो थींदो। हरे राम निर्मला माओ, हरे राम। हरे राम जामन मां, हरे राम। ऐं गोपाल मां, तूं बि हिते ई वेठी आहीं छा? तोखे बि हरे राम की न? हरे राम। मस दर्शन ॾिनो अथई। अरे दर्शन वरी छाजो, ईअं ई धिका पे खाधमि। ऐं मुंहिंजो मतिलबु आहे त हितां लंघियसि पे। सोच छो न तो वटां बिलियो पाईंदी वञा की न? भली करे आईं। पर जामन मां, ख़ुशख़बरी कॾहिं थी ॿुधाई? हाणे ॾे जवाब। अरे ख़ुशख़बरी ॿुधाइण खां सवाइ मां करे अचां ई कोन, वञां ई कोन। निर्मला माउ, हाणे वात मिठो कराए। निर्मला लाइ ॾाढी सुठी सुहिणी शानाइती माइती खणी आई आहियां की न? सच? ऐं तुंहिंजे वात में गुलाब? अरे छरी गुलाब खे धोई पीअंदसि छा? माल ऐं मिठाई जी ॻाल्हि कर की न? हा, सभु ॾींदीसैं। पर ॿुधाए त सही, छोकिरो केरु आहे, कहिड़े कुल जो आहे, ॾिसण वाइसण में कीअं आहे? कुल, खानदान, ओरो पारो, मिट माइट कुल मिलाए सभु सुठा अथनि। अरे हू दामोदर सेठ आहे न, उनजो ई पुटु मोती। अरे जापान मां मुसाफ़िरीअ तां लथो आहे। वॾी ॻाल्हि त हितां कॉलेज बि पढ़ी वियो आहे की न? सो त सभु ठीकु आहे, पर इहो त ॿुधाए न, घणा भाउर भेनर आहिनि? ॿिया ॿार किथे किथे पढ़ियल आहिनि? छोकिरो कहिड़े भाईअ वटि कमु कंदो आहे? तंहिंखां सवाइ मां पहिरीं घोट सां सलाह कंदसि। हिकिड़ी सिकील दी धीअ ईअं अखियूं पूरे त कान कढी ॾींदसि न? अरे हा, छो न? तूं भले 7 भेरा सोच। 10 दफ़ा छोकिरो ॾिसी, 11 दफ़े घोट खां पुछ ऐं 12 दफ़े मूंखे ॿुधाइजांइ। 13 दफ़े मां हुननि सां ॻाल्हि कंदसि ऐं 14 दफ़े तोखे चई 15 दफ़े हुननि सां पक कंदसि की न? इहो बि पुछजनि त वठंदा घणो? ईअं त मां पंहिंजी धीअ खे सभु कुझु ॾींदसि, पर मतां पोइ रोलो न विझनि। इन करे ऐं निर्मला मां, ही ॾिस वार अच्छा आहिनि न अच्छा? उस में कोन अच्छा कया अथमि। तुंहिंजे सॼे पारे में एतिरा ॿार कोन हूंदा जेतिरियूं मां माइटियूं कराए चुकी आहियां की न? ही वटि चिठो, सभु लिखाए आई आहियां। हाणे जल्दी जांच कराए, शहनाई वॼाराए ऐं धीअ जा त पीला कराए की न? मुंहिंजा
अमड़ तुझे अंगण में जा लुटी लमी रही हुई, बाबल तुझे बाग में बुलबुल चहकी रही हुई, भाईड़ा तुझी नंढी कूंजड़ी मुखड़ी महकी रही हुई, अज बिछड़ी वञी रही आ, कूंज उॾड़ी वञी रही आ, वञी रही वञी रही आ। वरखड़ सां खुश तू रह जाए, संभाले कदम पई खणजे, निवरत जो दामन छॾजे, सभिनी सां निभाए तू हलजे, रिश्तो रत जो आघाटो पर अज धारन वट वञी रही आ, वञी रही आ, वञी रही आ। निमा जी अरे अरे ही छा तुंहिंजे अखियुनि में आंसू? शायद अॼोके ॾींहुं लाइ संभाले रखिया हुआ, 2 महीना त असुल अख छिंभ में गुज़री विया। छा मुंहिंजे नसीब में ख़ुशियूं सिर्फ़ 2 महीननि लाइ हुयूं? पर मुंहिंजी राणी, मां हमेशह लाइ थोरी थो वञा। हिन दफ़े त सिर्फ़ 1 साल जी मुसाफ़िरी आहे। पर मुंहिंजे लाइ त इहो 1 साल 1 सदीअ खां बि वधीक लंबो आहे। तव्हां खां सवाइ मां अकेली हिते कीअं ॾींहं काटींदसि? तूं अकेली किथे आहीं मुंहिंजी राणी? मुंहिंजी दिलि ऐं मुंहिंजी जान त हमेशह तोसां गॾु आहिनि। हा निमू, चवण लाइ भल असीं 2 जिस्म आहियूं, पर असांजी जान हिकिड़ी आहे। जेकर थोरो वक़्तु वधीक रहो हा त छा थोरे वक़्त खां पोइ तुंहिंजी सिक पूरी थी वेंदी? हा निमा, तोखे त ख़बर आहे मां वणजारे जो पुटु आहियां ऐं वणजारो पखीअ मिसल आहे, कॾहिं किथे त कॾहिं किथे। पर जीअं पखी सॼो ॾींहुं हेॾां होॾां पर फरकाए राति जो पंहिंजे आख़िरे में मोटी ईंदो आहे, तीअं मां बि मुसाफ़िरी करे पंहिंजे प्यारनि जे पिंजरे में मोटी ईंदुसि। लंका लंका कन लाए लंका जे ओहरियां
सुणी सोन लंका जो सुख न सामुंड हो फिर पगह छोड़िया थाड़ी खेरां वॾे भाग भरन जै कहया कारूं भार दे वाइट्यूं कीअं पधाती वणन
साल जूं वाधायूं मुंहिंजी सेण। तोखे बि लख लख वाधायूं मुंहिंजी भेण। हा गोपाल मां, तूं मुंहिंजी सेण न पर भेण आहीं। वरी हमेशह तूं ई त ॾिण वार खणी ईंदी आहीं। निर्मला मां त कॾहिं मुंहुं ई कान ॾेखारे, चए न्याणीअ घर वञी कीअं खाइबो पीबो। भई मां त इहे लेखा कया ई कोन। कमला जे सावरनि में वञा या निर्मला जे सावरनि में अचां। हई भेण, हिकु ॿी ख़ुशख़बरी थी ॿुधायां। कहिड़ी कहिड़ी? मूंखे तार आई आहे त मुंहिंजो पुटु गोपाल ऐं तुंहिंजो पुटु मोती ॿई मुसाफ़िरीअ तां गॾु था लहनि। सच? हा। निमा इझाए समा भाग खुलिया अथई कुंवारी। तुंहिंजो घोटु वक़्त सिर मुसाफ़िरी पूरी करे वापसि अची रहियो आहे। सतगुरु तुंहिंजा लख लख शुक्राना। अम्मा, असीं सभु दरिया ते हलंदासीं। चङो भेण, मां हलां थी। तव्हां बि तयारी कयो ऐं मां बि वञी तयारी थी कयां। हा ठीकु आहे, चङो चङो। निमा धीअ, हाणे तूं बि घोट जे स्वागत जी तयारी कर। चिमकियूं चौधार, धजियूं धारे चंजूं, माए सामूंडी आया सहसे करे सिंगार। उन्हनि जी पचार कल्हो कर कांग करे। जगमग जगमग ड्यारी आई, जगमग जगमग ड्यारी आई, ड्यारी आई ड्यारी आई, चौधरी खुशहाली अछाई। चौधरी खुशहाली अछाई।
अम्मा ये हटरी घर में छो आणबी आहे? पुट चवंदा आहिनि हटरी माना नंढड़ो हट यानी दुकान। जीअं असां दुकान जी पूॼा कंदा आहियूं तीअं हटरी जी बि पूॼा कबी आहे। ही ॾिस पुट हटरीअ में राम सीता लक्ष्मण जूं मूर्तियूं आहिनि ऐं चौधारी पखियुनि जा ॻाढ़ा सावा खंभ उॾण लाइ लॻाया अथनि। अम्मा अम्मा ही ॾिस ही कंगण मूं निमा लाइ आंदा आहिनि। अरे मां सदके वञाए पुट छल मिठी जवानी माणियो शाल सुह चोरियो सुह पायो। पुटरा हीअं कर ही कंगण तूं पंहिंजनि ई हथनि सां कुंवार खे पाए। मोती मोती पुट बाबा मोती पुट। काका ही त घर में कोन्हे, सुख त आहे न? न धीअ, लॻे थो असांजे सुखनि जा ॾींहं पूरा थिया। छा थींदो इहो सोचे धरन ई ॾकी थी वञे। अरे अबाणा बि कॾहिं कंहिं छॾिया आहिनि? माण्हू जो मड़ बि छल अबाणनि खां न विछड़े, माण्हू जो मड़ बि छल अबाणनि खां न विछड़े, माण्हू जो मड़ बि छल। अरे निमा छा पई सोची? हाँ कुछ न, पर अलाए छो साॼी अख पई फड़के। हींअर अञा काको कोटूमल ऐं चेतनदास आया हुआ। उन्हनि जे ॻाल्हियुनि मां हीअं पियो लॻो ॼण का मुसीबत बड़ी अचणी आहे। सभु सवली थींदी। गुरु करे शाल सभु सवली ई थिए। हेॾां ॿुधो, मूं बासा बासी हुई त तव्हां सुख सां मुसाफ़िरी तां लहो त असां पाठ साहिब रखाईंदासीं। त पोइ ख़ुशीअ सां रखाए न। पर राणी मां शायदि भोग साहिब ताईं हिते न हुजां, छो जो सेठ वटां तार आई आहे त पहिरियों जहाज़ पकड़े हलियो अच। त छा तव्हां मूंखे वरी अकेलो छॾे वेंदा? पंहिंजे बाग जो पहिरियों गुल ॾिसण खां सवाइ हलिया वेंदा? बाग जो गुल? सच राणी, त छा असांजे गृहस्थी रूपी बाग में खुशबूदार गुल टिरण वारो आहे? असांजे अंगण में जीअरो जाॻंदो गुॾो अचणो आहे? पोइ त राणी तूं अकेली कोन आई, असांजे प्यार जी निशानी जो तोसां गॾु आहे। तव्हांखे त बस हर वक्त मस्करी पई सुझे, पर हिन वक्त मूंखे हर कदम ते तव्हांजो साथ खपे। दिल त मुंहिंजी बि नथी मञे राणी त हिन हाल में तोखे छॾे वञा, पर मजबूरी आहे। अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे? ॾिसो पाण था त मुल्क में गोर लॻा पिया आहिनि। तव्हांजे प्यार जी अमानत मां अकेली कीअं संभालींदसि? निमा, हिन प्यार जे बूटे खे वॾो करण लाइ त मुंहिंजो वञणु अञा बि ज़रूरी आहे। राणी, ॿार खे बि लिखाए पढ़ाए कंहिं लाइकीअ लॻाइणो आहे न। हाँ, मुंहिंजे माउ पीउ जो ई मिसाल वठ न। कीअं न ततियूं थधियूं हिकु करे पीठ खे पटियूं ॿधी सालनि जा साल सत समुंड पार करे महिनत मज़दूरी कई, मूंखे लाइकी लॻायो ऐं पंहिंजो हर फर्ज़ निभायो। छा राणी, तुंहिंजो मुंहिंजो फर्ज़ न आहे त असां बि अम्मा बाबा वांगुरु पंहिंजो फर्ज़ निभायूं, पंहिंजे ॿार खे हिकु क़ाबिल इंसान बणायूं? मां वञण खां तव्हांखे किथे थी रोकियां? बसि ईअं कयो, असांखे किथे ठाहींको करे पोइ भले हलिया वञो। मुंहिंजी राणी, तूं सम्झण जी कोशिश कर। वॾी मुश्किल सां त जहाज़ में वञण जो बंदोबस्तु थियो आहे, ऐं जे ही जहाज़ निकिरी वियो न त ख़बर न आहे ॿियो जहाज़ कॾहिं मिले। हाणे मालिक ते भरोसो रख। अहिड़ी का ज़रूरत पई न त मां हलियो ईंदुसि ऐं तव्हांखे साण करे किथे न किथे हली ठाहीका थींदासीं। पर ही घड़ी घड़ी जो विछोड़ो त ॼण कई दफ़ा ज़हर जो कटोरो पीअणो आहे। चङो, आसरो गुरुअ जो। ही वठो सुखमनी साहिब, गुरु बाबा तव्हांजी रखिया कंदो।
वञनि था उदासी वञनि था वञनि था वञनि था वतन खे छॾींदा छॾे स्वाद सूकी वञनि था लॾींदा उमेदूं सभेई वञनि था पलींदा अल्लाह ॼाणिया करी कॾहिं मेल थींदा वतन खां जुदा थी लॾींदा वञनि था यार पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था ओ छॾींदा वञनि था पखा पुराणा है वतन जे पाणा है मिठाया है पखा पुराणा है वतन जे पाणा है मिठाया सब बेदिल ऐं बेकस जा डेरा छॾे शाह स्वामी दलपत जा डेरा दरागन खां जो दूर थींदा वञनि था ओ पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था है पखा पुराणा है वतन जा पाणा है मिठा है पखा पुराणा है वतन जा पाणा सिंधु नदीअ जा किनारा अबाणा यझाए छना प्यारा प्यारा पुराणनि पखनि खे पटींदा वञनि था ओ पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था पखा पुराणा है वतन जा पाणा है मिठा पखा पुराणा है वतन जा पाणा शाहद मेलो जुदाई संदो दाग ॾींदा वञनि था ओ पखी बाग पंहिंजो छॾींदा वञनि था यार छॾींदा वञनि था है पखा पुराणा है वतन जा खाणा है मिठाया बाणा है पखा पुराणा है वतन जा खाणा सभु वञी रहिया आहिनि मां बि वञा पर जे ही आयो त मूंखे कीअं ॻोल्हींदो छा करियां वञा या न वञा वञा न वञा वञा या न वञा या न वञा या न वञा In the aftermath of India's independence, a son is born to Nima. She lives a humble life in the barracks of a refugee camp, earns a livelihood for her old mother-in-law and a growing son. Since her husband is missing, she is both mother and father to the child. Now the son grows up to be a young man and is influenced by Western culture. He also goes abroad in search of material gains.
Mother gets another blow when she receives a letter from him announcing his marriage to a foreigner and his decision not to return to India. She is now broken to pieces. She dances in a frenzy, blaming God for all the miseries in her life. God, who is always kind and merciful, performs a miracle. So here we present the second and the last act of this dance drama. O जेके हिते जमिया से बिसंधी सजबा ओ जेके हिते जमिया से बिसंधी सजबा सिंधी थी बिसंध खे ॾिसण खूं सिकंदा धारन वांगिया जॾहिं सिंध वञी ॾिसंदा अलाह माण्हू ईअं चवंदा त सिंधी आया सिंध ॾिसण मोतीअ माव पोटे जाए जूं लख लख वाधायूं अदी तोखे बि लख लख वाधायूं हुजनि अरे मूं त तोखे अॻे ई पे चयो त मोतीअ खे हीरे जहिड़ो पुटु ई ॼमंदो अरे शादी कंहिं कराई हुई अरे वाह असुल हू बहु मोती पियो लॻी मुंहिंजा गुलरा तोखे शायदि ख़बर न हूंदी पहिरें जी शादी बि मूं ई कराई हुई हाणे जल्दी वॾो थी वियो अहिड़ी त मस्तु बाह वठी ॾींदीसीं अहिड़ी त मस्तु बाह वठी ॾींदीसीं जो असुल पहिरें रीस कंदो की न चङो मोतीअ मां हाणे मां हलां थी भई छामन मां ॾे ख़बर किले मूं मिले अरे मूं एतिरो जल्दी ॾींदा छा चवनि था कल्याण मां वञी वॾे साहिब खां सर्टिफिकेट वठी अचो पोइ तोखे कल्याण कैंप में कोठी ॾींदासीं की न छामन मां हीअ केरु आहे हीअ कोशी आहे वेचारी नंढी उमिरि में ई विधवा थी वई मोहन ज़ालिमनि हिन जे मुड़ुस खे मारे छॾियो हीअ वेचारी इज़त बचाए हिकु ई वॻे में मूं सां गॾु भॼी निकिती अरे केॾा निकिरंदी ई कोन आहे ही त मां आहियां जो ज़बरदस्ती वठी आई आहियां की न चङो कहे न कोशी धीअ ईंदी कर न चइनि माण्हुनि सां मिलण करे मन ॿिए ते पवंदो आहे चङो हलां थी भेण जे ॻाल्हाईंदी रहंदसि त वरी तूं चवंदीअ झामन मां तूं असि ॻाल्हियुनि जो ॻोठु आहीं हाणे ॿुधाए मां ॻाल्हियुनि जो ॻोठु आहियां केॾां वञा मूंखे कमु केॾो पियो आहे हुन वटि वञिणो आहे ॿुधाए मां घणो थी ॻाल्हायां
हे भगवान, ही सब छा थी वियो? जे मुंहिंजो बचिड़ो वॾो थी मूंखां पुछंदो त पिता साहिब किथे आहे, त खेसि कहिड़ो जवाबु ॾींदसि? जीअं मां पंहिंजे भटार जी यादि में सॼी सॼी राति ॻोरहा पई ॻारियां, छा हू बि मूंखे यादि कंदो हूंदो? हा हा, ज़रूरु यादि कंदो हूंदो। असांखे ॻोल्हण सिंध बि वियो हूंदो। पर हुनखे कहिड़ी ख़बर त क़िस्मत असां सां कहिड़ो कहर कयो आहे। मूंखे त ईअं थो लॻे ॼण काल्ह जी ॻाल्हि आहे। ॾियारीअ जी राति हुई ऐं हुन केॾे न प्यार सां मूंखे कंगण पाता हुआ। वरी सिंध जी सार ते सताए,
अमा तूं हीअ अञा घणो वक़्तु सिंध ऐं सिंध वारनि खे यादि कंदी आहियां। छा कयां अमा, उतां जी हिकु हिकु ॻाल्हि मुंहिंजे रग रग में समायल आहे। हीअ दिलि ते पथर रखी सभु गुज़िरियल ॻाल्हियूं सुपिनो सम्झी विसारे छॾ। अरे पंहिंजे लाइ न त घटि में घटि न ॿचिड़े लाइ सोच। हाणे हाणे त तूं ई हुनजी माउ आहीं, तूं ई हुनजो पीउ आहीं। बराबरि ईअं त मां मन ई मन कॾहिं जो मरी चुकी आहियां, पर जे मुंहिंजो जिस्म जीअरो आहे त सिर्फ़ हिन दिलि जे टुकड़े लाइ। अमा तूं केॾां ॿाहिरि थी वञे? हा धीअ, हुन सोभे मां बि चयो त किथे चांवर सोइण ऐं धोइण लाइ माई घुर्जे। त छा हिन उमिरि में तूं चांवर धोईंदी आहीं? छा कजे, सीधे वारे जो बिल ॾियणो आहे, जॻह जी मसवाड़ ॾियणी आहे ऐं हिन नंढड़े गुमत लाइ मां आहियां न, ही वठ ॻारे करे सभु कम पूरा करे अच। अञा तुंहिंजो छा छा विकिणंदसि? कननि जा दुर, झुमका, कंगड़ियूं सभु त विकिणी चुका आहियूं। ही कंगण त तुंहिंजे सुहाग जी निशानी आहे। अम्मा जे सुहाग सलामत आहे त निशानियूं हज़ारे ठही पवनियूं। मां बि छा करियां बचड़ा, शरीर में सघ हुजे हा त किथे वञी जंड पी अचां हा, हथनि में हिमत हुजे हा त किथे वञी तगारियूं ढोए अचां हा। हे भॻवान, ही कहिड़ा ॾींहं ॾिसणा था पवनि। पापड़ खीचा विकिणण लाइ दर दर भिटकणो थो पवे। अरे हिक तरफ़ पुलिस जी परेशानी, ॿिए तरफ़ मवालनि जी मार, असुल जीअण ई जंजाल थी पियो आहे। मुंहिंजा लाखीना लाल, तूं वॾो कॾहिं थो थी? हा हा, तोखे जल्दी वॾो थियणो पवंदो। हा मुंहिंजे जिगर जा टुकर, हाणे त तूं ई मुंहिंजो पुटु आहीं, तूं ई मुंहिंजो पोटो आहीं, तूं ई मुंहिंजो अबो आहीं, तूं ई मुंहिंजो ॾाॾो आहीं, तूं ई मुंहिंजो। हिंद में आया सिंध छॾे छॾे इन निर्वासियों ते छा गुज़रियो गुज़रियो। हिंद में आया सिंधु छॾे इन निर्वासियुनि ते छा गुज़रियो।
तिन सिंधुन ते छा गुज़रियो निर्वासुन ते छा गुज़रियो तिन पुरुषार्थुन ते छा गुज़रियो हिंद में आया सिंधु छॾे तिन निर्वासुन ते छा गुज़रियो मां धीअ मां जरा ही सामान दुकान वारे खे ॾेई थी अचां। हाय मॉम, हाय ग्रैनी। हाणे तोखे ही सभु करण जी काई ज़रूरत कान्हे। हाणे मां कमाईंदुसि, तव्हां सभु वेही खाईंदा। सच मुंहिंजा लाल? हा। शुक्र अथई मुंहिंजा साईं, शुक्र अथई। कंहिं सच चयो आहे, वरी वरंदो वाह, वरी वसंदा मींहं, ॾुखनि संदा ॾींहं, रही रहंदा केतिरा। पुटड़ा, बस तू ही त मुंहिंजी ज़िंदगीअ जी कमाई आहीं। भगवान शालाबाज़नि में बरकत विझंदे। अॼु जेकर तुंहिंजो पीउ हिते हुजे हा त तोखे ॾिसी केतिरो न ख़ुशि थिए हा। कम ऑन मम्मी, गुज़िरियल ॻाल्हियूं विसारे छॾ, ख़ुशियूं मनाए, पासे वारनि खे मिठाई खाराए। टुडे आई एम वेरी हैप्पी, नो प्रॉब्लम। मारिया, ही गिट मिट में वरी छा थो चईं? This is not Gitmet, Granny. This is English. Grandma, I'm international citizen and English is international language. Sindhi, forget it. No problem. पुट ही छा पियो चईं? पंहिंजी ॿोली, पंहिंजी सभ्यता, रीतूं रस्मियूं, ही बि के छॾण जूं चीज़ूं आहिनि। ऐं अहिड़ो कहिड़ो मीर मारियो अथई जो हीअं बांदरनि वांगुरु ठेंग टपा पियो ॾीं? मीरनि खे त मां कोन सुञाणा ग्रैनी, पर मुंहिंजी क़िस्मत जो तीर असुल निशाने ते लॻो आहे। ही ॾिसो, मुंहिंजे विलायत वञण जो अपॉइंटमेंट लेटर। नौकरीअ सां गॾु वधीक पढ़ण लाइ स्कॉलरशिप पिणु मिलंदी।
नो प्रॉब्लम ऐं मामा मूंखे अॼु छा तूं बि पंहिंजे पीउ ऐं ॾाॾे वांगुरु देश छॾे परदेस वेंदे अरे अञा हिकिड़ी जुदाई जा ज़ख़्म ई भरिया कान्हनि। पुट असांजा आंडा में ई सड़ी पिया आहिनि। रहल सहल तूं बि उन्हनि ते ॿ टांडा थो उछली। रायन मां इहे मुगलनि जे ज़माने जूं ॻाल्हियूं हींअर न करियो। ऐं तव्हां ही रोअण धोअण छाजो लॻायो आहे? तव्हांखे त ख़ुशि थियणु घुरिजे जो मूंखे अहिड़ो चांस मिलियो आहे। मामा अंदरि हली मुंहिंजे वञण जूं तयारियूं कयो। ही जो मुंहिंजा दोस्त अचणा आहिनि हू सभु मिली मूंखे फेयरवेल पार्टी ॾेई रहिया आहिनि। ऐं हा मामा मुंहिंजे लाइ सिर्फ़ु हिकु नंढड़ी बैग ठाहिजांइ, इन किचिरो असुल न विझांइ। मां हितां हथे खाली वेंदुसि ऐं हुतां बैगूं भरे खणी ईंदुसि। Come on, friends. Hi. How are you abroad, huh? Yes, come on, enjoy. Come on, Great, come on. No fun without music. Come on, let's shake a little. Come on. Well, she's the gal in the red blue jeans. She's the queen of all the team. She's the woman that I know. She's the woman that loves me so. Say, Bebopalula, she's my baby. Bebopalula, I don't mind. Bebopalula, she's my baby, my baby, my baby. That's right. 1, 2, 3 o'clock, 4 o'clock, rock. 5, 6, 7 o'clock, 8 o'clock, rock. 9, 10, 11 o'clock, 12 o'clock, rock. We're gonna rock around 10 o'clock tonight. Put your glad right song. Join me home. We'll have some fun when the clock strikes 1. We're gonna rock around 10 o'clock tonight. We're gonna rock, rock, rock till broad daylight. We're gonna rock around the clock tonight. When the clock strikes 2, 3, and 4.
हे भगवान, ही कहरा वेठो कहर करी मूंसां। मुंहिंजो साजन मूंखे छॾे वियो, त विछोरे जो दर्द मूं दिल में दॿाए छॾियो। विरहाङे में दरबदर थी वियासीं, तब मूं वा तमाम विड़क न कढी। मुंहिंजे जिगर जो टुकड़ो देश छॾे परदेस वियो, उनखे बि मूं तुंहिंजो भाणो करे मञियो। जेको बचल सचल मुसीबत जो पहाड़ो सो बि मुंहिंजे मथां किरियो आहे। मां जिया बि त कीअं जिया, मां जिया बि त कीअं जिया, मां किया बि त। अरे मां सत्य वञा धीअ, तूं रोई वेठी, छा ॻाल्हि आहे? सभु कुझु ख़तम थी वियो मां, सभु कुझु। मुंहिंजो पंहिंजो पेट बि मुंहिंजो न रहियो। पिनी पिनी हिकिड़ो पुटरो वरितो हो त बुढ़ापे में मुंहिंजी लठ मणिजी मूंखे सहारो ॾींदो। अम्मी सहारो त पल रहियो, पर अहिड़ी क्यारीअ वारी लठ इहा अथई जो मां कंध बि मथे न खणी सघंदसि। लिखे छा थो, छोकिरीअ खे ग्रीन कार्ड आहे, मूं इन लाइ उन सां शादी कई आहे ऐं हमेशह हमेशह लाइ उन सां ई रहंदुसि। वाह वाह मुंहिंजा बचड़ा वाह, छा छा सोचे तोखे पाले निपाए वॾो कयो हो त तूं परदेस मां एतिरो कमाए ईंदे जो असांखे सोने पिंगे में विहारे लोॾींदे, पर असांखे कहिड़ी ख़बर हुई त तूं पंहिंजो थी करे सहारियुनि सां मिली धारियो थी वेंदे। वाह भगवान वाह, ही कहिड़नि ॾोहनि जी सज़ा ॾेई रहियो आई मूंखे। हाणे मूंखे बि ॾिसणो आहे त दुनिया खे हलाइण वारो कोई आहे या न। जे नाहे त जीअण ऐं मरण जी का माना ई न आहे, ऐं जेकॾहिं आहे त हुनखे पंहिंजनि मजबूर बंधन जी पुकार ॿुधणी पवंदी, पुकार ॿुधणी पवंदी, पुकार ॿुधणी पवंदी। चिंता ताकी कीजिए जो अनहोनी हो, एह मारग संसार को नानक थिर नहीं कोई। जैसे जलते बुदबुदा उपजे बिन से मीत, जग रचना ऐसी रची कहो नानक सुन मीत।
सब सुखदाता राम है, दूसर नाही को। कहो नानक सुन रे मना, एह सिमरत जप हो। भवनाशन दुर्मत हरम, कल मैं हर को नाम। निस दिन जो नानक भजे, सफल होए तिह काम। सफल होए तिह काम, सफल होए तिह काम। राम दादी अम्मा। हरे राम हरे राम। हरे राम मासी। हरे राम पुट, माफ़ कजांइ, मूं तोखे सुञातो कान। छा? अरे मासी मूंखे नथा सुञाणो। मासी मां गुलाब, गोविंद जो दोस्त मासी। असां बि गॾु पढ़ंदा हुआसीं। अरे गुलाब तूं आहीं? मूं सोचो अलाए कहिड़ो सरकारी ऑफिसर टोपलो पाए आयो आहे। अचो अचो पुट वे। न मासी मां वेहंदुसि कोन, मां त सिर्फ़ु तव्हांखे वाधायूं ॾियण आयो आहियां। समझो ॾियारी जी वाधायूं ॾियण आयो हूंदो। पुट असां बदनसीबनि जी कहिड़ी ॾियारी। ॾियारी त इन करे मल्हाइबी आहे जो राजा राम धारियुनि खे मारे पंहिंजनि सां अची मिलियो हो, पर हिते त पंहिंजा पंहिंजनि खे मारे धारियुनि सां वञी मिलिया आहिनि। अरे मासी तव्हांखे इहो ई त ॿुधाइण आयो आहियां त गोविंद जंहिं छोकिरी सां शादी कई हुई न, उहा पैसे जे लालच में अची गोविंद खे छॾे ॿिए कंहिं सां भॼी वई। हिन करे गोविंद परदेस छॾे हमेशह लाइ पंहिंजे देश अची रहियो आहे। सच? गुलाब पुट तो छा चयो? हिकु दफ़ो वरी चओ न। छा आहे न जो हिननि कननि अलाए केतिरनि ॾींहंनि खां का ख़ुशख़बरी कान ॿुधी आहे। इन करे विश्वास ई कोन थो अचे पुट। अम्मा तव्हांखे विश्वास करणो ई पवंदो। ऐं अम्मा तव्हां को कॾहिं करिश्मो ॾिठो आहे? जे न त हींअर ॾिसजो, छो जो गोविंद ख़त में इहो बि लिखियो आहे त हुन फोटो ज़रिए पंहिंजे पिता खे ॻोल्हे कढियो आहे। यानी त गोविंद पंहिंजे डैडी सां गॾु अची रहियो आहे। अम्मा जे ईअं आहे त असां जहिड़ो ख़ुशनसीब हिन धरतीअ ते ॿियो कोई कोन हूंदो। चल ईअं ई थिए पुट, ऐं ईअं ई थींदो पुट। अम्मा जे ईअं आहे त पोइ मूंखे मिठाई खाराइणी पवंदव, ऐं जहिड़ी तहिड़ी न काजू कतरे जी। ऐं अम्मा उहा बि तव्हांजे हथनि जी घुरिज। मारिया मिठाईअ खां मिठनि मुंहिंजनि महबूबनि खे अचण ॾे। असुल हलवाई घर में वियासीं त सालनि जा साल वेही मिठाई खाइजे। ठीकु आहे अम्मा, जेसिताईं तव्हां हलवाई खे घुराइण जो बंदोबस्तु कयो, मां वञी पंहिंजे दोस्त खे ॾिसी थो कयां। ठीकु आहे? छा पई सोचींदी है? अम्मा कंहिं ॻाल्हि ते भरोसो ई कान रहियो आहे। सोचां पई जेकी कुझु मूं ॿुधो, छा इहो सभु सच आहे? किथे इहो सुपिनो त कान आहे? न ही सपनो न पर हक़ीक़त आहे। भगवान वटि देर आहे पर अंधेर कोन्हे। धीअ तयारी कर तयारी। अॼु जी ॾियारी असां लाइ अनमोल आहे। मां बि वञी भगवान खां ॾियो ॿारियां। अॼु मुंहिंजी सालनि जी तपस्या पूरी थी आहे। शुक्र अथई मुंहिंजा मालिक, शुक्र अथई। हेतिरा अहसान कया अथई मूं ते, हिकु ॿियो बि अहसान कजांइ। शक्ति ॾिजांइ जीअं मां हीअ ख़ुशी सही सघां।
मां अची वियसि ममा मां परदेस छॾे हमेशह हमेशह लाइ पंहिंजे देश वापसि अची वियसि जीव आहे पुट निचो आहे मुंहिंजनि अखियुनि ते ही छा ममा अहिड़े शुभ ॾींहं ते तुंहिंजी अखियुनि में आंसू ख़ुशीअ जा आहिनि बचरा मां पाण सां गॾु डैडी खे वठी आयो आहियां सच हा जेको तो सुखमनी साहिब में डैडी जो फोटो विधो हो न ॾाढो कमायो ममा भाई त ग्रैनी किथे आहे ग्रैनी 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 ॾिसो त केरु आयो आहे देर साए पर शुक्र जो को बासु बास्यम मंदर भेट्यम शल शाद हुजी तू जेको गजम हिक हिक खां पुछूं किथे आहीं तूं जिस्म मूंसां साण हो पर जान त आहीं तूं मतां दिल मांदी थिए जो अल्लाह भी आहे सौ वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंझलाहे अहिड़ो ही आहे सजण बाझींदर घणो Thank you. After this amazing delineation of the times during the partition days, it's now time to acknowledge the backstage efforts of those who have made this production possible. Professor Popati Hiranandani for the script, Kumar Khilwani for the dialogues, Sharad Bhatyani for light design, music by Ghanshyam Vaswani, lyrics by Vasudev Nirmal, Krishan Rahi and Professor Popati Hiranandani. And I think it's also time to acknowledge the efforts of Anila Sundar. May I call upon members of the business community to come forward to acknowledge the artists. I first call upon Mr. Gyani to come forward. We had about 12 local artists this evening and we shall felicitate them for their efforts. I request Mr. Gyani to felicitate Miss Arathi, Miss Khushbu. They're all local artists, so I think they deserve a very loud applause for the tremendous effort put in by them. Mr. Vikas, Rakesh, Mr. Avinash Bhojwani, and Mr. Narendra Sadhwani.
Thank you, Mr. Gyani. I now call upon Mr. Nari Savlani to join me on stage. I request Mr. Nari Savlani to felicitate Mr. Ramesh Bhatia, Miss Shruti Gehani, Kavita Bhatia, Mrs. Meena Chaudhary, I think she put in a very emotional performance, Mrs. Roop Gehani, well, that says it all, and Mrs. Koshi Lalwani. Thank you, Mr. Nari Savlani. I call upon Mr. Manish B. Bhatia of Bhatia Brothers to felicitate some of the artists who have come from India. I request Mr. Manish Bhatia to felicitate Mr. Sharat Dharamdas Bhaktani. I think he's up there somewhere, so our heart goes out to him. Miss Tarla Lakshman Kanbi, Mr. Pragji Karsan Charnya, Mr. Vora Premji Diya. Thank you, Mr. Manish Bhatia. I now invite Mr. Ram Baksani to join us. I request Mr. Ram Baksani to give away tokens of appreciation to Mr. Jagdish Ishwarlal Sharma, I think Mr. Baksani is the right person to felicitate him because they have both acted together in a couple of theatrical productions. And Mr. Makhwana Hiralal Gandalal, I hope my pronunciations are right. Mr. Nachnane Sundar, Miss Sugandha Prabhakar Rege, and Mrs. Rachna Sundar Nachnane. She's not well, okay. Thank you. Mr. Sharad Bhaktani has just joined us and I request Mr. Baksani to felicitate him. Thank you, Mr. Baksani. I now invite our Consul General, Mr. Prabhudyal, to felicitate the unparalleled heroine of the evening, Anila Sundar. I request him to give Anila a floral tribute as well as a token of appreciation. That is a big token of appreciation indeed. I now request our Consul General to say a few words in appreciation of the evening. Friends, I have been requested by Mrs. Anila Sundar also to say a few words. But what can I say after such a moving performance, which I think gripped everybody in this auditorium with its drama and with its thematic content. I think the lives of many people in this hall are somehow connected with the kind of theme that unfolded on the stage here. What really is indeed very creditable is the manner in which this ballet, this dance drama, was presented by Mrs. Anila Sundar and her troupe. Please give them a big applause from my side.
She is truly an international artist of great renown, and it is the good fortune of all of us here in Dubai that she and her members of the troupe performed in this auditorium in connection with the celebrations of the Golden Jubilee of India's independence. I thank all of you for being with us this evening. I thank Mrs. Anila Sundar and the members of her troupe. I thank the compere, and I also thank my very special friends, particularly Mr. Ram Baksani, Mr. Nari Saulani, and Mr. Gyani, who worked tirelessly to make this evening possible. Thank you once again, and Jai Hind. Ladies and gentlemen, thank you very much for appreciating us. We are very thrilled to see all of you here. We are also thrilled to see the cooperation of the technicians in this auditorium who have really helped us tremendously to make this show successful. I will announce their names. Mr. Rajesh, Auditorium Coordinator, Mr. Jose, Light Technician, Mr. Rego, Stage Coordinator, Mr. John and Mr. Vijay, Stage Technicians, and Mr. A person who has really helped us in sound, Mr. Reddy, yeah, right, sorry. Mr. Reddy, a sound technician. I again really greatly thankful on behalf of our Anila Sundar and ourselves. Thank you very much, sir. I will request our Anila Sundar to say few words to you. Thank you. My very dear friends in Dubai, I have said a lot. I have said the story of 25 years in 100 minutes. And I have command only on the language of gestures, dance, but still I thank all of you very much. And I must acknowledge that I got the inspiration to make this dance drama from Dubai. It's your creation.